डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक में खास डॉक्टर हाकिम अली जलबाणी चयो है त ज़िले में वेटनरी डॉक्टरनि जी खोट बावजूद 3 लाख चौपाई माल जी वैक्सीन कई है। मुख़्तलिफ़ शहरनि में 17 तिबी कैंपूं लगाई वयूं आहिनि, जिन्हें में डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक में खास डॉक्टर हाकिम अली जलबाणी, वेटनरी डॉक्टर जुडो अब्दुल कदीर कायमखानी सां गॾु कोट पीर असलम बोदला लगायल कैंप जो दौरो कयो, जिते सवे भागे पंहिंजे चौपाई माल खे वैक्सीन कराई। उन मौके ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे डॉक्टर हाकिम अली जलबाणी जो त मिर्पो ख़ास जे 17 तालुक़नि में 33 वेटनरी सेंटर आहिनि। चौपाई माल के बीमारियों का बचाव लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में 17 कैंप लगाया विया। वधीक कैंप लगाइण जो सिलसिलो जारी आहे। हुन जो त समूरे ज़िले में फ़क़ति 15 वेटनरी डॉक्टर आहिनि। डॉक्टरनि या अमले जी खोट बावजूद हिन वक़्त ताईं ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में क़ाइम कैंपुनि ते अटकल 3 लाख चौपाई माल खे वैक्सीन कई आहे। हुन वधीक चयो त मॉनसून जी मुंद में न रुगो कैंप लगाया पिया वञनि, पर टीम जा डॉक्टर ऐं वैक्सीनेटर शहरनि ऐं ॻोठनि में वञी चौपाई माल के बीमारियुनि खां बचाव लाइ तिबी इमदाद ॾेई रहिया आहिनि। वो तो असांजा सेंटर्स खुलियल आहिनि पूरे ज़िले जा। तव्हां असांजे सेंटर्स ते वञो, हॉस्पिटल्स में वञो, उते वञो, मुंहिंजो स्टाफ वेठो हूंदो, मुंहिंजा डॉक्टर्स हूंदा, मुंहिंजा स्टाफ असिस्टेंट हूंदा। जेकॾहिं मॉनसून जी सीज़न दौरान जेकॾहिं हू किथे फील्ड में निकितल बि हुजनि त तव्हांजो इंतज़ारु कयो। जेकॾहिं इंतज़ारु नथा करे सघो त फ़ौरन लाइव स्टॉक जे डिप्टी डायरेक्टर मिरपो ख़ास सां तव्हां राब्तो कयो, जीअं तव्हांजे जानवर खे असां वैक्सीन कराए छॾियूं, तव्हांजे जानवर जी ट्रीटमेंट थी वञे, तव्हांजे जानवर खे डीवर्मिंग कराए छॾियूं। मॉनसून जी सीज़न हली रही आहे। हाँ, मुझी खासकर वध मां वध कोशिश आहे त ज़िले मिरपो खास जे जेको भी लाइव स्टॉक रखनि था सॼे लाइव स्टॉक वैक्सीन थी वञे। छो त असांजो मिनिस्टर साहब सही अब्दुल बारी खान पितावी साहब, सेक्रेटरी एजाज हुसैन महेसर साहब, डीजी जमील अहमद शेख साहब, डायरेक्टर राना एहतिशामुल हक साहब, डिप्टी कमिश्नर साईं ज़ाहिद हुसैन मेमुन साहब जूं असांखे सख़्त इंस्ट्रक्शंस आहिनि त लाइव स्टॉक जे लिहाज़ सां जेके भी पब्लिक आहे उनखे का भी तकलीफ़ का भी परेशानी न पहुचे। मुझी भी वध में वध कोशिश आहे त ज़िले मिरपो ख़ास में जेको भी लाइव स्टॉक आहे सॼे खे वैक्सीन कराए छॾियूं। छो त जेकॾहिं तव्हांजो लाइव स्टॉक तंदुरुस्त ऐं तवाना हूंदो त तव्हांजी मईशत तंदुरुस्त ऐं तवाना हूंदी। लाइव स्टॉक मईशत लाइ हिकिड़ो पिलर आहे। जेकॾहिं पिलर तव्हांजो मज़बूत आहे त तव्हांजी मईशत मज़बूत आहे, तव्हांजी सिंध मज़बूत आहे, तव्हांजो पाकिस्तान मज़बूत आहे। जेकॾहिं तव्हांजो पिलर मज़बूत न आहे, तव्हांजी सिंध भी मज़बूत न आहे, तव्हांजी मईशत भी मज़बूत न आहे, तव्हांजो पाकिस्तान भी मज़बूत न आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हमारे ज़िला मीरपुर खास के डिप्टी डायरेक्टर जनाब हाकिम अली जलबाणी साहब और डॉक्टर अब्दुल कदीर कायमखानी साहब की बड़ी मेहरबानी जो हमारे गांव में ये आए और जानवरों की वैक्सीन की, और इससे हमारे जानवरों को बीमारी से बचाया। हमारे दूसरे फार्मर से भी यही रिक्वेस्ट है कि वो इस कैंप में अपने जानवर लेके आएँ और अपने जानवरों की वैक्सीन करवा के इस मोज़ी मर्ज़ से जानवरों को बचाएं।